नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾियूं। हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट में अवाम ते अणसिधन टैक्सनि जो भार वझण जूं तैयारियूं करे छॾियूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त बजट में ईंदड़ साल अणसिधा टैक्स ओगाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिबि अणसिधन टैक्सनि में 1048 अरब रुपया वाधू ओगाइण जी सिफ़ारिश कई वई आहे। संदसि चवणु हुयो त अणसिधन टैक्स ओगाइण जो हदफ़ 4695 अरब रुपया मुक़रर करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिबि सिधन टैक्स ओगाइण जो हदफ़ 2560 अरब रुपया मुक़रर करण जी सिफ़ारिश कई वई आहे। आगाह कयूं पिया। हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट में अवाम ते अणसिधन टैक्सनि जो भार विझण जूं तैयारियूं करे छॾियूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त बजट में ईंदड़ साल अणसिधन टैक्स ओगाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त अणसिधन टैक्सनि में 1048 अरब रुपया वाधू ओगाइण जी सिफ़ारिश कई वई आहे। संदसि चवणु हो त अणसिधन टैक्सनि ओगाइण जो हदफ़ 4695 अरब रुपया मुक़रर करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रियनि मूजिबि सिधन टैक्स ओगाइण जो हदफ़ 2560 अरब रुपया मुक़रर करण जी सिफ़ारिश कई वई।